बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां सलाउद्दीन वारिसी ऑफ सिंधी थॉट्स। क्लास नंबर 35 आहे। बेसिक इंग्लिश ग्रामर कोर्स असांजो जारी आहे। गुज़िरियल क्लास के अंदर असीं फ्यूचर सिंपल टेंस के डिस्कस कयोसीं। हिन क्लास में असां आगाज़ करण वञूं पिया कंटिन्यूअस टेंस जो। छो त असां छा था कयूं त हर टेंस जो जॾहिं असां प्रेज़ेंट था पढ़ूं, पोइ पास्ट था पढ़ूं, पोइ फ्यूचर था पढ़ूं, त जे टई जो बंच जॾहिं कंप्लीट थो थी वञे, जीअं असां सिंपल टेंस के टिनी जो कंप्लीट करे वियासीं, हाणे असां शुरू कयो प्रेज़ेंट कंटिन्यूअस, पोइ पढ़ंदासीं पास्ट, पोइ पढ़ंदासीं फ्यूचर। पर मैं तव्हांखे चवंदुसि कहीं भी टेंस के अगर शुरू में यानी जो प्रेजेंट पढ़ूं था, जे प्रेजेंट सिंपल पढ़ूं पिया, उनके अगर सही कवर कयोसीं त पास्ट सिंपल ऐं फ्यूचर सिंपल असां लाइ आसान हुया। ईअं ई अगर असां प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस के समझण जी कोशिश कंदासीं त असां लाइ पास्ट ऐं फ्यूचर भी हिकिड़ो केक थी वेंदो। सो स्टार्ट कयूं था पंहिंजे क्लास के प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस या प्रेजेंट प्रोग्रेसिव टेंस। हाणे हिन जा नाला आहिनि, ॿिन्ही में कहिड़ो भी इस्तेमाल थिए। इनजी सिंधी थींदी ज़मान, हाल, इस्तमरारी या जारी। ठीक है। हिन ॿिनि जे लाइ अंग्रेजी छा थी इस्तेमाल थिए, प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस या प्रेजेंट प्रोग्रेसिव टेंस। सिंधी थी वई। हाणे डेफिनेशन अ वर्ब व्हिच टेल्स दैट द सब्जेक्ट इज डूइंग सम वर्क कंटिन्यूअसली इन प्रेजेंट टाइम इज कॉल्ड प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस लिखो या प्रेजेंट प्रोग्रेसिव टेंस लिखो। चए तो हिकु अहिड़ो वर्ब या अहिड़ो हिकिड़ो जुमिलो जंहिंजे अंदरि असां ॾिसूं था त कोई कम जेको सब्जेक्ट आहे उहो कंटिन्यूअसली थो करे, कंदो थो रहे। यानी हिकिड़ो सब्जेक्ट मौजूदा वक़्त में कोई कम जारी रखियो वेठो आहे, कंटिन्यूअसली कंदो थो वञे। असां इन शइ खे ज़ाहिर करण जे लाइ प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस जो शेल्टर वठंदासीं, शाम वठंदासीं। इन जा हेल्पिंग वर्ब आहिनि इज़, एम, आर। ही टेंस ॾाढो सवलो आहे, ठीक है ना। हूं तो सब टेंस सोला आहिनि, पर ही हिकिड़ो तमाम आसान आहे। हिन जो जेको हेल्पिंग वर्ब आहे इज़, एम, आर। हाणे इज़ के सां लॻंदी ही, शी, इट या कोई भी नालो हुजे। असां जे टू बी टेंस में यूज़ कयूं पिया इज़ के, हिते पोइ थींदी एम, आए सां लॻंदी, आर के सां लॻंदी वी, यू, दे या के भी नाला हुजनि। हिन जो सिंधी कीअं थींदी आहे त चए थो अली लिखी रहियो आहे, यानी जेको राइटिंग आहे, लिखण वारो कम आहे, जारी आहे, कंटिन्यूअसली आहे, माना हलंदो रहे तो, लिखी रहियो आहे। ठीक आहे। ऐं ॿियो हूंदो आहे, हिन में हिकिड़ी ॿी भी सिंधी इस्तेमाल कई वेंदी आहे, अली लिखे पियो। ठीक है ना, मतलब पियो लफ़्ज़ भी हिन में इस्तेमाल थींदो आहे। मां हिनखे लिखी छॾियां तव्हांजे इज़ाफ़े लाइ, पियो। ठीक आहे। ईंदो न, अली लिखी रहियो आहे या अली लिखे पियो, न पियो लफ़्ज़ जॾहिं हूंदा न, कंटिन्यूअस खे ज़ाहिर कंदो आहे न। ठीक आहे। उहे अचनि पिया या उहे अची रहिया आहिनि। ठीक है। तो ये बई जेको आहे कंटिन्यूअस टेंस के ज़ाहिर कंदा। हाणे चए तो इन में वर्ब जी पहिरीं शिकिल लगंदी आहे, वर्ब जेके असांखे बेस फॉर्म आहे उहा लगंदी आहे, उनखे फर्स्ट फॉर्म भी चवंदा आहियूं, ऐं उन सां ING लगंदी आहे। जे मां हिते लिखियो आहे राइट, अगर वर्ब आहे त थींदो राइटिंग। अच्छा, इंग जा भी कुछ असूल आहिनि। हाणे मां तव्हांखे जॾहिं एग्जाम्पल पढ़ाए वेंदुमि न, छो त हिनजी सिंधी तव्हांखे सम्झाईंदुमि कुछ हिकु ॿ, उन खां पोइ मां तव्हांखे तरतीब सां ॿुधाईंदुमि त इंग किथे किथे कहिड़ी कहिड़ी तब्दीली खां बाद में लगंदी आहे, उहा असांजे लाइ ज़रूरी आहे। जे तव्हांजे साम्हूं ई लिखियल आहे राइटिंग, त लफ़्ज़ ॾिसो, राइट में आख़िर में ई ईंदी आहे, त हिन छा कयो आहे, इंग अचण ई उनजी कटे छॾी अथई ऐं पोइ ING आहे। सो अहिड़े क़िस्म जूं नंढियूं नंढियूं शयूं असां इंग जूं ज़रूरु डिस्कस कंदासीं, तव्हांखे इंग ॾियण में आसानी थिए। पहिरियों जुमिलो आहे अली इज़ राइटिंग, अली लिखी रहियो आहे या अली लिखे पियो। ठीक आहे। ॿियो आहे I am रीडिंग ए नॉवेल, मां नावल पढ़ी रहियो आहियां या मां नावल पढ़ां पियो। ठीक है ना। मां कोई कंटिन्यूअसली कम पियो कयां, तव्हां फोन था कयो, व्हाट आर यू डूइंग सर, I am रीडिंग नॉवेल, त मां चवंदुमि मां नावल पियो पढ़ां। ठीक है। असां करे करे सिंधीअ में फोन ते करे बसि मां अचां पियो। पियो मतलब छा आहे त रस्ते में आहे, कंटिन्यू आहे कोई भी कम अचण जो। टियों नंबर एग्जाम्पल आहे वी आर प्लेइंग क्रिकेट। इन जी सिंधी छा आहे त असां क्रिकेट खेॾी रहिया आहियूं या असां क्रिकेट खेॾूं पिया। ठीक आहे। सो ही हिकिड़ा एग्जाम्पल आहिनि, हीअ बि शइ नोट कंदो पंहिंजी कॉपी ते, हीअ बि। हाणे असां ईंदासीं इंग ते, त इंग किथे किथे कहिड़ी तब्दीली खां बाद में ईंदी आहे। असां इंग किथे किथे कीअं इस्तेमालु कंदासीं ऐं कहिड़ी तब्दीली आणींदासीं, कुझु मां रूल्स लिखिया आहिनि तव्हांजे साम्हूं। पहिरियों त उहे लिखिया आहिनि त अहिड़ा लफ़्ज़ जिन जे आख़िर में ई अचे उहा माइनस थींदी, ख़तम थींदी ई। ठीक आहे। ऐं उन खां पोइ असां इंग ॾींदासीं। मिसाल राइट आहे त असां हिन जी ई कटे राइटिंग ॾींदासीं। ठीक आहे। मतलब खाली अगर ई अचे थी त असां छा कंदासीं, उहा ई कटे करे ING ॾींदासीं।
उन खां पोइ जे ड्राइव आहे त इन खे कीअं इंग ॾींदासीं, ड्राइविंग, यानी आख़िरी ई कटे असां आई ॾिनीसीं, आई एन जी ॾिनीसीं, ठीकु आहे, उहा हज़फ कईसीं। राइड आहे त राइडिंग, स्मोक आहे त स्मोकिंग, ठीकु। हिन कंडीशन में असां छा कंदासीं, ई खे ख़तमु कंदासीं। अच्छा, हिकिड़ी जॻह अहिड़ी आहे जिते ई ख़तमु न थींदी, उहा कहिड़ी आहे, एज, ठीकु आहे न। हाणे एज जेको वर्ब आहे इन जी ई ख़तमु न थींदी कंहिंमें, जेको ब्रिटिश आहे, या ॾिसो अंग्रेज़ी या त अमेरिकन बि असां घणो यूज़ कंदा आहियूं मॉडर्न किताबनि में, या ब्रिटिश जेका ओल्ड यानी ब्रिटिश जेका असुल जेका लैंग्वेज आहे उन में चवंदा ई न कटबी, ठीकु आहे। पर जेका अमेरिकन इंग्लिश आहे उन में हिन जी जेको आहे ई हज़फ थींदी, ई ख़तमु थी वेंदी। त हीअ पॉइंट तव्हां पंहिंजी कॉपी ते ज़रूरु नोट कंदो, अगरि एज किथे अचे थी ऐं तव्हां यूज़ अमेरिकन हुन में कयो था त, पर अगरि तव्हां ई ख़तमु कंदव न कंदव त तव्हां वटि हिकिड़ी जस्टिफिकेशन हूंदी त मां अगरि ख़तमु कई आहे त कहिड़े असूल तहत कई आहे, त अमेरिकन इंग्लिश में इहा ख़तमु थी कई वञे। अगरि तव्हां ई ॾिनी आहे त कहिड़े असूल तहत ॾिनी आहे, माना ग़लति त न कयो आहे, पर तव्हां चवंदो असां ब्रिटिश में इहो आहे त इहा ई ख़तमु न थींदी। इहा ॻाल्हि ज़हन में रखंदव। ऐं ॿी यादि रखो त जॾहिं डबल ई अचे त उहा उते ई रहंदी, यानी तव्हां हुनखे ख़तमु न कंदव। जीअं मिसाल सी आहे त असां सीअ जी ई ख़तमु न कंदासीं, बल्कि इहा हिते ई ॾेई करे असां हुनखे आई एन जी ॾींदासीं, सींग, ठीकु आहे। एग्री त छा थींदो, एग्रिंग, ठीकु आहे, एग्रिंग। उन खां पोइ फ्ली त छा थींदो, फ्लीइंग। हे असां छा कयोसीं, जाते डबल ई आहे आख़िर में, कंहिं बि वर्ब जे आख़िर में, त असां उहा डबल ई उते ई रहणु ॾिनीसीं ऐं असां आई एन जी ॾिनीसीं। ऐं ॿियो चोथों नंबर हिकिड़ो केस आहे असांजे साम्हूं, चए थो अहिड़ो लफ़्ज़ जेको ख़तमु त कॉन्सोनेंट ते थो थिए एंड प्रिसीडेड बाय वावेल, यानी अहिड़ो लफ़्ज़ जेको ख़तमु त कॉन्सोनेंट ते थो थिए पर उन जे पोयों वावेल आहे, पोइ तो चवे त जेको उन जे अॻियो लफ़्ज़ आहे जेको कॉन्सोनेंट आहे उनखे डबल कयो। यानी अगरि असां हिन कयूं त सिटिंग, हिन कंडीशन में छा थो चए त असां हिन कॉन्सोनेंट खे छा कंदासीं बाबा, डबल कंदासीं, ठीकु। अगरि उन जे पोयों, ठीकु पोयों उन जे वावेल आहे त। उन खां पोइ गेट त गेटिंग, वेट त वेटिंग, कट जो छा कंदा आहियूं असां, कटिंग। त हिननि जे अॻियों जिते जिते वावेल अचे थो ऐं अॻियों कॉन्सोनेंट आहे त असां कॉन्सोनेंट खे छा कंदासीं, डबल कंदासीं। हीअ कंडीशन, जेके चारई कंडीशन्स आहिनि पंहिंजी कॉपी ते नोट कयो त असां अॻिते हलूं। हाणे 5 नंबर जेको रूल आहे त कॾहिं बि डबल वावेल अचे ऐं उन जे अॻियों कॉन्सोनेंट हुजे, जीअं मिसाल हिकिड़ो ॾिसो, रीड, डबल वावेल खां पोइ कॉन्सोनेंट थो अचे, त पोइ यादि रखी छॾियो त आख़िरी जेको कॉन्सोनेंट आहे उहो असां डबल न कंदासीं, त असां छा लिखंदासीं, रीडिंग। जीअं मिसाल हुयो त अगरि कयां पियो कट, त इन जे अॻियों त वावेल आहे त पोइ छा पिया चऊं त हिन टीह खे डबल कंदासीं, पर यादि रखी छॾियो त जॾहिं हिन कॉन्सोनेंट खां पोइ डबल वावेल थो अचे न, यानी पोयों डबल वावेल अथसि, त तव्हां हिन खे डबल न कंदव। यानी हीअ कंडीशन तव्हां ॿई पंहिंजे ज़हन में रखंदव। जे ईट आहे, हाणे टीह जे अॻियों 2 वावेल आहिनि, त पोइ असां छा कंदासीं, सिंपल ईटिंग कंदासीं, न की असां डबल टी कंदासीं। इहे रीप आहे त पीअ जे पोयों डबल वावेल आहे त असां छा कंदासीं, हिनखे डबल न कंदासीं, हिनखे सिंपल असां हिते ई आई एन जी ॾेई छॾींदासीं। 6 नंबर कंडीशन आहे त अहिड़ा लफ़्ज़ जेको एल ते ख़तम थो थिए ऐं उन जे पोयों सिंगल वावेल आहे त हमेशह उनखे इंग ॾियण जे लाइ आख़िरी जेको असांजो कॉन्सोनेंट आहे या एल आहे जेका, उनखे डबल कंदासीं। जीअं अक्सर असां ट्रेवलिंग इस्तेमालु कंदा आहियूं, ट्रेवलिंग लफ़्ज़ घणो इस्तेमालु थींदो, हुन में डबल एल थींदी आहे, छाजे करे त ख़तमु एल ते थो थिए ऐं हुन एल जे पोयों छा आहे, वावेल आहे। इन जे करे असां हुन एल खे डबल कंदा आहियूं, त हिन जे लाइ सिग्नलिंग जे लाइ छा कंदासीं, असां डबल एल कंदासीं। छाजे करे त एल ते ख़तमु थो थिए, एल जे पोयों। हे ॾिसो, हे स्पेसिफिक रूल ई एल जे लाइ लिखियल आहे, त हुन एल जो असां ख़्यालु कंदासीं। हिते ॾिसो, ट्रेवल आख़िर में एल आहे ऐं अॻियों वावेल आहे, त असां छा कंदासीं, ट्रेवलिंग, डबल एल आई एन जी ॾींदासीं। उन खां पोइ कैंसिल आहे त एल जे पोयों ई आहे, त असां छा कंदासीं, एल खे डबल कंदासीं। ही 6 कंडीशन्स हुयूं जेके असां इंग फॉर्म खे यूज़ करण लाइ जेको आहे सो नोट कयूंसीं। हिनखे तव्हां पंहिंजी कॉपी ते बि नोट कंदव ऐं हलूं था नेक्स्ट पॉइंट जे तरफ़। अच्छा, हाणे हिकिड़ी पॉइंट इहा बि तव्हां ज़हन में रखंदव त दिस टेंस इज़ आल्सो यूज़्ड समटाइम्स टू एक्सप्रेस अ हैबिट।
एक आदत कंहिंजी रेगुलरली जेका आदत हुजे न त उहो बि कॾहिं कॾहिं समटाइम्स ही टेंस उनखे ज़ाहिर कंदो आहे। जे मिसाल आई एम टेकिंग एक्सरसाइज डेली, त छा इन जो असुल मतिलबु छा आहे? आई एम इन हैबिट, मां हिकिड़ी आदत में आहियां जो मां रोज़ एक्सरसाइज कंदो आहियां। त असां इन सां छा था कयूं? हिकिड़ी हैबिट खे रिप्रेज़ेंट था कयूं। मिसाल सारा इज़ कुकिंग एवरी डे, हर रोज़ सारा कुकिंग कंदी आहे, हुनजी हिकिड़ी हैबिट थी वई आहे। ठीकु आहे न? त तॾहिं असां जेको आहे मतिलबु हिनखे इन कंटिन्यूअस टेंस में बि यूज़ करे सघूं था। टियों आहे आशा इज़ गोइंग टू स्कूल डेली, हाणे स्कूल रोज़ वञण जी बि हिकिड़ी आदत हूंदी आहे। या असलम इज़ ऑफरिंग प्रेयर डेली, उहो रोज़ इबादत कंदो आहे, निमाज़ पढ़ंदो आहे। त इहा बि हिकिड़े क़िस्म जी आदत आहे जेका असां हिन कंटिन्यूअस टेंस में रिप्रेज़ेंट कंदा आहियूं। जुमिलो अली इज़ गोइंग टू शॉप, अली दुकान ॾांहुं वञी रहियो आहे या दुकान ॾांहुं वञे पियो। हाणे हिन जो नेगेटिव कीअं थींदो? तमामु ईज़ी आहे, सिंपल टेंस वांगुरु हिन जो नेगेटिव थींदो। छा कंदासीं? अली इज़ नॉट गोइंग टू शॉप, अली दुकान ॾांहुं न वञी रहियो आहे। सवाली करण जे लाइ इज़ अली गोइंग टू शॉप, सवाल जी निशानी। अच्छा, सवाली नाकारी इज़ अली नॉट गोइंग टू शॉप। हिननि खे एम्फेटिक करण लाइ, ताकीदी करण लाइ हिन में रियली लॻंदी अली इज़ रियली गोइंग टू शॉप। सेंटेंस जो जेको तबादलो आहे इहो तव्हां ज़रूर नोट कंदो त मिसाल अफर्मेटिव, नेगेटिव, इंट्रोगेटिव, इंट्रोगेटिव, नेगेटिव, एम्फेटिक, यानी कीअं थिए थो सवाली नाकारी या ताकीदी। त ही हिकिड़ो दफ़ो नोट कंदो, बाक़ी सभु जा सभु जुमिला हिन ई अंदाज़ में वधीक ट्रांसलेट थींदा। हाणे असांजे साम्हूं हिन टेंस जा कुझु मॉडल सेंटेंसिस आहिनि, त मिसाली जुमिला आहिनि असांजे साम्हूं, त कीअं ही टेंस जुमिला ठाहींदो आहे। उनजो पहिरियों नंबर आहे टी इज़ गेटिंग कोल्ड, चांहि थधी थी रही आहे। हिनखे तव्हां सवाली नाकारी पाण ई करे सघो था। सिंपल हिनखे तव्हांखे छा करणु आहे? नाकारी करण लाइ हिते तव्हां छा लॻाईंदव? नॉट लॻाईंदव, त हे छा थी वेंदो? नेगेटिव थी वेंदो। ॿियो नंबर आहे द टीचर इज़ क्लैपिंग द स्टूडेंट एट इज़ बैक, उस्ताद शागिर्द जी पुठी ठपे रहियो आहे। टियों नंबर आहे मुमताज़ इज़ स्मोकिंग सिगरेट्स, मुमताज़ सिगरेट नोशी करे रहियो आहे या करे पियो या सिगरेट पी रहियो आहे। इन जुमिले जी माना थींदी। चौथों आहे उमेर इज़ अनलॉकिंग द साइकिल, उमेर साइकिल खे अनलॉक करे रहियो आहे। ठीकु आहे, हिनखे तव्हां वरी बि मां ईअं चवंदुमि त नेगेटिव इंट्रोगेटिव जो हिकिड़ो ई स्ट्रक्चर आहे जेको तव्हां हिननि में यूज़ करे इन्हनि जो प्रैक्टिस करे सघो था। पंजो नंबर आहे द स्टूडेंट्स आर डूइंग देयर वर्क, शागिर्द पंहिंजो कमु करे रहिया आहिनि। त हिन जा खोड़ सारा अहिड़ा जुमिला आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो त हिन सॼे टेंस जे अंदरि हिकु त असां इंग फॉर्म पढ़ियोसीं, इंग खे इस्तेमालु करणु पढ़ियोसीं, मॉडल सेंटेंसिस पढ़ियासीं, कुझु ट्रिक्स एंड टिप्स पढ़ियूंसीं त हिन टेंस जूं कीअं हूंदियूं आहिनि। ऐं तव्हांजे साम्हूं हाणे इन द लास्ट होमवर्क आहे, जेके सिंधीअ में कुझु जुमिला आहिनि ऐं प्लस में तव्हांखे वोकेबुलरी ॾिनी वेंदी आहे। त हिन ते प्रैक्टिस कयो ऐं इन्हनि खे ट्रांसलेट करण जी कोशिशि कयो त जीअं तव्हांजी वधि खां वधि प्रैक्टिस थी सघे। सो अल्लाह साईं तव्हांखे सलामत रखंदो। हीअ ज़रूरु पंहिंजो होमवर्क बि कंदो, पंहिंजी कॉपी ते नोट बि कंदो। इंशाअल्लाह वरी मिलंदासीं नए वीडियो में। तेसिताईं गॾु सिंधी थाट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।